अस्सलाम वालेकुम दोस्तों, माय व्लॉग सां गॾु तव्हां सां हाज़िर आहियूं। उमेद था कयूं त ख़ुश हूंदव। त जी हा दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं सिंध टीवीअ जे सोप सीरियल ज़र ज़िंदगीअ जे बारे में। त अचण वारे एपिसोड्स में छा थियण वारो आहे ऐं छा थींदो, छा रबन ऐं मीरा कॾहिं मिलंदा या न मिलंदा, ऐं मरियम खे पठाणी ऐं हुनजी माउ मारे छॾींदा, या कालूअ जो पुटु कालूअ खे ऐं अहमद खे ॿुधाईंदो त हुनखे छॾियो वेंदो, ऐं गफ़ार ख़ान ऐं हुनजी ज़ाल ड्रामे में वापसि ईंदा या न ईंदा, इहो सभु कुझु तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन वीडियो में। अगरि असांजे चैनल खे तव्हां सब्सक्राइब न आहे कयो त सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ खे ऑल नोटिफिकेशन कयो, जीअं असांजी हर अचण वारी ख़बर ड्रामनि जी तव्हां ॿाहिरनि ताईं पहुची सघे। ऐं वीडियो मुकमल ॾिसो। कयूं था शुरूआत ज़र ज़िंदगीअ जे अचण वारे एपिसोड जे बारे में। मीरा ऐं रबन फ़िलहाल हिन ड्रामे में हिक ॿिए सां कॾहिं कोन मिलंदा ऐं आख़िरी क़िस्तनि में मिलंदा। रबन कमाल ख़ान जे जहिड़े में रुधल आहे ऐं रुधल रहंदो। मीरा जन माण्हुनि वटि रहियल आहे, उहा उते ई रहंदी ऐं मरियम पठाणीअ खे सच ॿुधाए चुकी आहे। कालूअ जो पुटु उनखे ॾिसी वियो आहे त मरियम क़ैद आहे पठाणीअ वटि। इहा ख़बर कालूअ खे पवंदी ऐं कालू रबन सां राब्तो कंदो ऐं रबन कालूअ खे मनव कंदो त हू अहमद खे न ॿुधाए जेसि ताईं गफ़ार ख़ान अचे। ऐं गफ़ार ख़ान ऐं हुनजी ज़ाल हाणे जल्द ड्रामे में वापसि ईंदा। कमाल ख़ान खे हाकिम ख़ान पाण वटि रहाईंदो ऐं आसरा ॾींदो जेसि ताईं गफ़ार ख़ान नथो अचे। त जी हा दोस्तों, हीअ असांजी रिपोर्ट, असांजी हीअ अपडेट तव्हांखे कीअं लॻी। अगरि सही लॻी आहे त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं असांजा वीडियोज़ मुकमिल ॾिसो। वरी महिरबानी, मिलंदासीं वरी ॿिए व्लॉग्स में। अस्सलाम वालेकुम।